दादा साहब ही वरी अजीब स्टोरी चऊं या ही आखिर छो अड़ो वाक़ियो पेश अचण जी नौबत आई आहे। एक अहम इदारे सां अहम ऑफिसर लाॻापियल हुजे तो उनखे ईअं ई अगवा कयो वियो ऐं अदालत में मामलो अची करे पहुतो आहे। लड़ाई हैरान कोन आहे ऐं अवां ॾिसो त इन ते को वॾी का हाहू न थी आहे, ख़ामोशी आहे, का वॾो एॾो अदालत में जेसिताईं ख़बर न आई या अदालत में पिटीशन न आई, छाकाणि त तेसीं ताईं का 2-3 ॾींहं अॻु में ख़बर जो न। वाक़ियो आहे, हा उन वक़्त ताईं त का अहिड़ी शइ नेशनल मीडिया ते असां न ॾिठी पई। पर हाणे जॾहिं मामलो अदालत में आहे त उन खां पोइ जेको आहे ॻाल्हि साम्हूं आई आहे। हाणे ख़बर न आहे इन जो पोयां इन्वेस्टिगेशन थींदी या मामला साम्हूं ईंदा, ख़बर पवंदी त इन जे पोयां जेको आहे कहिड़ो एलिमेंट आहे, उनखे अगवा थियो आहे, केरु खणी वियो आहे, छा मसइलो आहे, उनजो ज़ाती मामलो आहे, कंहिं केस जो मामलो आहे, का ॿी धुर आहे, ख़बर न आहे केरु आहे हुनजे पोयां। अञा ताईं का शइ साम्हूं नथी अचे। वकील जो इहो चवण त बाबा हुनजी जेका फरियादी घरवारी आहे उहा बि नथी पई मिले, थी सघे थो त हुननि किथे पर इन कॉम्प्रोमाइज़ वाक़े खे करे वठी छॾियो करे हुजे मुल्क जे लॉ एंड ऑर्डर ऐं खोड़ सारा सवाल त उथनि था नंदा साहब, त छा कुझु अहिड़नि केसिस खे इन्वेस्टिगेट करे रहियो हुयो त उनजे नतीजे में ही सभु थियो पए, पर पोइ बि पुलिस उनखे रिकवर न करे सघी आहे। ॾिसो लैला, हाणे उहो त हिकिड़ो पासो आहे न, त थी सघे थो को इम्पोर्टेंट केस हुजे, उहो केस जी बि ख़बर कोन पई आहे त कहिड़ा केसिस अंडर इन्वेस्टिगेशन हुआ, कहिड़नि केसिस ते हू पंहिंजो हुननि जी ड्यूटी हुई, इहो बि अञा साम्हूं कोन आयो आहे। थी सघे थो को ज़ाती मामिलो हुजे, थी सघे थो को ॿियो मामिलो हुजे, सिर्फ़ु अगवा बराए तावान, खोड़ सारा मामला थी सघनि था पिया। हाणे हीअ त क्या साराई हिन मामले में नथी करे सघिजे, छाकाणि त सफ़ा हिकिड़ो जेको आहे न, जंहिंखे चइजे त मामला अञा ताईं राज़ में आहिनि, लिकल आहिनि, ख़बर ई कोन्हे सवाइ हिन जे जेको मोहम्मद उस्मान जेको डायरेक्टर आहे NCCI जो, उहो लापता आहे या उहो अगवा आहे। सीसीटीवी फुटेज भी पर मौजूद है दादा साहब, जी सीसीटीवी फुटेज भी मौजूद है, अच्छी कार में खमियो वञे। एग्जैक्टली हा बिल्कुलु। हाणे उनमें उनजो रीज़न छा आहे पोयां, उहो ख़बर नथी पए न। रीज़न छा आहे, अगवा कंदड़ केरु आहिनि, उन्हनि जो को केस हुयो, को ज़ाती रंजिश आहे, ज़ाती मामिलो आहे, भुंगल अगवा आहे, खोड़ सारा एलिमेंट्स थी सघनि था पिया। त हाणे एॾी जेका ख़ामोशी आहे उहा ज़ाहिर आहे करे थी, कुझु न कुझु थी सघे थो। टिनि ॾींहंनि में वेदर ही ऑफिसर बाज़ियाब थी सघे थो या न।